मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर मर के। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। सिजावल ज़िले जे चइनी तहलकनि अंदरि यूरिया भाण अणल आबादगार तबक़ो चेटी फसलनि खे पोखण लाइ मुंझारे जो शिकार। ज़ख़ीरा अंदोज़ भाण जे वॾनि रीलनि ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में भाण गुम करे उतां खां ब्लैक ते भाण विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं करे आबादगार परेशान आहिनि। डिप्टी कमिश्नर जे हुकुम ते एसी सिजावल जा छापा जारी। सिजावल में भाण जी ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ इंतज़ामिया हरकत में अची वई। असिस्टेंट कमिश्नर सिजावल मोहम्मद अली ख्वाजा जी अॻुवाणी में सिजावल जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते ओचिता छापा हणी भाण जी ज़ख़ीरा अंदोज़ी जो जाइज़ो वरितो। छापनि दौरान इंतज़ामिया खे भाण जो को बि वॾो ज़ख़ीरो हथ न अची सघियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली ख्वाजा वापारियुनि खे हिदायत कई जंहिं वटि भाण हुजे उहो मार्केट में रखे ऐं सरकार पारां मुक़ररु कयल अघनि मुताबिक़ भाण आबादगारनि खे विकिरो कयो वञे। हुन वाज़े कयो त भाण जो ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ ऐं वधीक अघु वसूल कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।